आओ उलमा से पूछ ले। सहाबा किराम का नमाज ॿीहर पढ़ाई आहे। जेकॾहिं कंहिं शख़्स कंहिं साहबी अकेले नमाज पढ़ाई काफ़ी अहादीस में ज़िक्र आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे फरमायो त तव्हां नमाज ॿीहर पढ़ो, तव्हांजी नमाज न आहे। अहिड़े तरीक़े सां सफ़ आयासीं, पहिरीं सफ़ बि मुकमल थी चुकी आहे, ॿी सफ़ बि मुकमल आहे, टी, यानी कोई शख़्स आहे 3 सफ़ा थियल आहिनि, लेकिन पहिरीं सफ़ में जॻह आहे। त हाणे इन जे लाइ बि इहो ई हुकुम आहे त हाणे पहिरीं सफ़ में जेकॾहिं जॻह ख़ाली आहे त जमायतिन खे चीरींदे अॻियों गुज़रंदे उन जॻह ते वञी पुॼे त उहा जॻह पूरी करे। हाणे इहो शख़्स गुनाहगार न थींदो। अॼु मां इन ॻाल्हि ते बयानु कंदुमि त नमाज़ी जे अॻियों गुज़रण केॾो गुनाह आहे ऐं कहिड़ी कंडीशन में केतिरी फ़ासिले खां गुज़रजी सघिजे थो ऐं कहिड़ी हालत में। त इहो मसइलो यादि रखणु घुरिजे। जॾहिं अचूं आयासीं, जमात शुरू थी चुकी हुई ऐं 2-3 सफ़ा लॻिजी चुकियूं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमान आहे त कमी जेकी हुजे आख़िरी सफ़ में हुजे, पहिरियूं सफ़ूं जेके बि मुकमल हुजनि, कोने तक मुकमल हुजनि, इहो वाजिबु आहे। हाणे जेकॾहिं कोई शख़्स आयो उन जे तहत मां गुज़िश्ता जुमा इहा ॻाल्हि बयानु फरमाई हुयमि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त जेकॾहिं कंहिं शख़्स सफ़ में जॻह ॾिठी ऐं उनखे हुन पुर न कयो, हक़ त इहो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल मुअज्जमुल कबीर जे हवाले सां मां बयानु कयमि, मन नज़र इला फुरजतिन फी सफ़िन फलयसुद्दहा बिनफ्सिही। जेकॾहिं कोई शख़्स सफ़ में जॻह ॾिसे थो त उहो पंहिंजी जान सां, पंहिंजे वजूद सां उनखे पूरो करे छॾे, भरे छॾे। फ़इलम यफ़अल फ़मर्र मारुन फ़लयतख़त अला रक़बतिही। जेकॾहिं उहो ईअं नथो करे त पोइ गुज़रण वारो उनजी गर्दन ते पेर रखी करे बि अॻिते गुज़री वञे। छो? फ़इन ला हुरमत लहू। हाणे इन जेको पोइ ते बीठो आहे, इन सफ़ खे मुकमल न कयो, ॾिसण जे बावजूद बि इन जी हाणे का बि हुरमत न आहे। त हाणे इन मां असां वईद सम्झूं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम केॾी ताक़ीद फरमाईंदा हुआ सफ़ खे कोननि तक मुकमल करण जो। जेको नथो करे उन जे लाइ केतिरी वईद आहे। जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जे सजदे में वञे, कोई अचे उनजी गर्दन ते कदम रखी करे बि अॻिते हलियो वञे, इनखे कोई गुनाह न थींदो। असां ईअं न कंदासीं, लेकिन इन मां सम्झूं त वईद केॾी आहे, सख़्ती केॾी आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के मतलूब केॾो आहे, सफ़ जो मुकमल हुजणु, गैप जो न हुजणु। त इन जे करे कोई अचे थो, 2-3 सफ़ा थी चुकियूं आहिनि, जीअं सफ़ में जॻह ख़ाली आहे उन में वञी करे बीहे। हा, इहो यादि रखे, छो जो काथे काथे फितननि जो घणो अंदेशो हूंदो आहे। नमाज़िन खे मसइलनि जी ख़बर न बि हूंदी आहे, कंहिंजे अॻियां गुज़री वियासीं त कोई मसइले खे न ॼाणण जे करे ऐं कोई पंहिंजी ज़िद जे करे मुख़्तलिफ़ वजूहात थी सघनि थी, मुंहिंजे अॻियां गुज़री वियो। त हाणे जेकॾहिं इहो वाक़ई अंदेशो आहे, उहो अहिड़ी मस्जिद में नमाज़ पढ़णु वियो, केॾी महिल थींदो आहे न असां मुसाफ़िर ते हूंदा आहियूं, सफ़री न, मिसाल तौरु मां या सखर में नमाज़ अहिड़ी मस्जिद में पढ़ियमि कंहिं जमायती खे ॼाणा नथो, ख़बर न आहे हिन में केरु आलिम आहे केरु न आहे, कंहिंजी तबियत कहिड़ी आहे। त इनखे साम्हूं रखंदे जेकॾहिं कोई शख़्स आयो पोयों बि अकेलो नमाज़ पढ़े थो त इन जी नमाज़ थी वेंदी, छो जो ख़बर न आहे, अख़लाक़ खां ख़बर न आहे, इल्म खां ख़बर न आहे। पर जे पंहिंजूं मस्जिदूं आहिनि जंहिंमें इंसान मुस्लमान 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे त उन्हनि शख़्सनि जे अख़लाक़ खां बाख़बर हूंदो आहे, उन्हनि जी तबियत खां, उन्हनि जे इल्म खां, उन्हनि जे मामलात खां बाख़बर हूंदो आहे। त इहो ख़ासि उन्हनि मस्जिदनि में आम हूंदो मसइलो त जंहिंमें असां 5 वक़्त अचूं था, जंहिंमें असांजो अक्सर नमाज़ पढ़ण जो रुझान आहे, अक्सर नमाज़ पढ़ंदा रहंदा आहियूं। घरनि में आहियूं त मोहल्ले जूं मस्जिदूं आहिनि, या जेकॾहिं ॿिए काथे आहियूं ऑफिस वग़ैरह में कमकार में हूंदा आहियूं त कोई माण्हू हिकु ख़ासि मस्जिद में नमाज़ अक्सर पढ़ंदो आहे, उते माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे त हिननि जी तबियत कहिड़ी आहे। जेकॾहिं अॻियों गुज़री वेंदोसां त मूंखे सुञाणनि था त हिननि खे ख़बर आहे मुंहिंजे फितने जो अंदेशो न आहे, पोइ जहिड़ा झगड़ा न थींदा। बाक़ी अहिड़नि जॻहियुनि ते वियासीं जिते जंहिंजे अख़लाक़ खां ई ख़बर न आहियूं, माण्हुनि जी तबियत ई ख़बर न आहे, त पोइ उते फितननि खां बचण जे लाइ जेकॾहिं पोइ ते बीह रहियो ऐं सफ़ में जॻह ख़ाली छॾे नहीं त हाणे इहो गुनाहगार न थींदो, छो जो उज़ुर आहे। उज़ुर जे तहत इहो
हुकुम जेको आहे उनखां आसान कयो वेंदो, तख़फीफ़ थी वेंदी। बाक़ी जेकॾहिं ख़बर आहे हर हिक खां बाख़बर आहियां पोइ बि पोइते बीहंदमि त पोइ उनजी का हुरमत नाहे। इन जे करे इहो मसइलो अचणु घुरिजे त जॾहिं बि अचूं पहिरियों असां कोशिशि करियूं त सफ़ा जेके आहिनि कोननि तक मुकमल कयूं। इहो असांखे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुकुम आहे। पर जेकॾहिं नथा कयूं त सम्झूं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ही बि बयानु फरमायो जो जेकॾहिं ॿियो कोई अचे थो इन सफ़ खे मुकमल न कयो, इन मुंहिंजो हुकुम न मञियो, हाणे पोयों अचण वारो इन जी गर्दन ते लत रखी करे बि अॻिते गुज़रे त गुज़री वञे। हाणे मज़ीद इहो बि यादि रखो त जेकॾहिं कोई नमाज़ पढ़ी रहियो आहे हुए वॾो गुनाहगार गुनाह कबीर आहे, तमामु घणियूं वईदूं आहिनि। मां हदीस बयानु करे कुझु मसाइल दौर हाज़िरा जे लाइ बयानु कंदुमि। पहिरियों इहे मसइला यादि रखो, नमाज़ी जे अॻियों गुज़रण मां मुराद छा आहे त सफ़ा नमाज़ी जे अॻियों हीअं गुज़री वञण, इनखे गुज़रण चवंदा। जंहिं नमाज़ी नमाज़ पढ़ी रहियो आहे, मां हेॾो आयुमि हीअं जे अॻियों गुज़री वियुमि, पूरो नमाज़ी खे किरास करे वियुमि, इहो गुनाह कबीर आहे। इन जी हदीस में मुमानत आहे, रोकियो वियो आहे। ऐं इन खां अलावा जेकॾहिं कोई शख़्स नमाज़ पढ़ी रहियो आहे उन जे अॻियों अची मां वेही रहियमि, इहो मना न आहे। ऐं वेठो आहियां हाणे उथी करे हलियुमि, इनखे गुज़रण न चवंदासीं। ईअं जेकॾहिं कोई शख़्स नमाज़ पढ़ी रहियो अकेलो, उनजे पोयों कोई शख़्स नमाज़ पढ़ी रहियो हो, हाणे हीअं उथी करे हलियो वियो त इहो बि गुनाहगार न थींदो, छो जो इनखे बि अॻियों गुज़रण न चवंदासीं। ईअं हिकु शख़्स जीअं असांजो उमूमन थींदो आहे त हेॾे इकामत थींदी आहे, कोई शख़्स नमाज़ पढ़ी रहियो हूंदो आहे, अञा उन सुन्नतनि जा आख़िरी लम्हात हूंदा आहिनि, हाणे उनजे अॻियों जेकॾहिं कोई अची बीह रहियो, गुज़रियो न, अहिड़े तरीक़े सां अची बीह रहियो जो गुज़रण न थिए त हाणे उनजे अॻियों बीहण बि जाइज़ आहे, इनखे गुज़रण न चवंदा, इहो बि गुनाह न आहे। गुनाह छा आहे जो उनखे पूरो चीरे वञणु, यानी उनजे अॻियों पूरो गुज़री वञणु, इहो गुनाह आहे जेको अहादीस में आयो आहे। त इहे मसइला यादि रखणु घुरिजनि त कोई नमाज़ी नमाज़ पढ़ी उनजे अॻियों वेहण इहो मना न आहे, उनजे अॻियों कोई बीठो आहे इहो बि मना न आहे। उहो अॻियों नमाज़ पढ़ी रहियो आहे ऐं उनजे अॻियों कोई वेठो हुयो गुज़रे उथी करे हलियो वियो, इनखे बि गुज़रण न चयो वेंदो आहे। फुक़हा किराम तमामु फतवा जात में गुज़रण उहो थींदो आहे जीअं हिकिड़ो शख़्स नमाज़ पढ़ी रहियो आहे, हेॾो अची करे हीअं उनजे अॻियों गुज़री वियो, इनखे गुज़रण चवंदो। इन जी हदीस पाक में तमामु वॾी वईद आहे। मां तेज़ी में कुझु हदीसूं बयानु कंदो हलां इन हवाले सां त गुनाह केॾो असांखे एहतमाम करणो घुरिजे। कोई नमाज़ी पढ़ी रहियो आहे न, जिथे जिथे गुनाह न बि हुजे एहतियात इन में आहे। मिसाल त मां नमाज़ पढ़ी रहियो आहियां, मुंहिंजे पोयों कोई नमाज़ पढ़ी रहियो आहे न, बहितर इहो त उते वेठो रहां, अफ़ज़ल औला इहो आहे जीअं उहो पंहिंजी नमाज़ मुकमल करे मां हलियो वञा, हाणे मूंखे दिलि में कंहिं क़िस्म जी बेचैनी न हूंदी, इहो अफ़ज़ल औला आहे। बाक़ी गुज़री वियो गुनाहगार, इहो ईअं उथी हलियो वियो त गुनाहगार न थींदो। ऐं जेके गुज़री था वञनि उन्हनि खे सोचणु सम्झणु घुरिजे, हिकु या ॿ मिनट बीहण इहो केॾो फ़ाइदेमंद आहे गुज़री वञण खां। अहादीस में आहे नमाज़ी जे अॻियों गुज़रण में, सही बुखारी में हीअ हदीस पाक 510 नंबर हदीस आहे। हज़रत बुसर बिन सईद उहे रिवायत कन अन ज़ैद न खालिद अरसलहु इला अबी जुहैम, उन्हनि खे ज़ैद बिन खालिद अबू जुहैम ने मोकिलियो, यसअलहु मादा समिअ मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिल मारी बैन यदैल मुसल्ली, त वो उन्हनि खां पुछा करे अचे, यानी अबू जुहैम खां पुछा करे अचे जो नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमान उन शख्स जे बारे में छा आहे जेको नमाज पढ़ण वारे जे अॻियों गुज़री थो वञे। क़ाल अबू जुहैम फरमायो क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, त नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो लौ यअलमुल मारु बैन यदैल मुसल्ली माज़ा अलैहि लकान यकिफ 40 खैरन लहू मिन अन यमुर्रा बैन यदै। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेकॾहिं नमाज़ी जे अॻियों गुज़रण वारे खे ही ख़बर पइजी वञे त नमाज़ी जे अॻियों गुज़रण जो केॾो वॾो गुनाह आहे, केॾो अज़ाब आहे, त उहो 40 बीठो रहंदो जो इन ॻाल्हि खे पसंदि कंदो 40। हाणे 40 मां साल बि मुराद आहिनि, छो जो इहो बुज़ुर्ग फरमाए थो
त मांखे इहा ॻाल्हि ज़हन में नथी अचे त अबू जुहैम 40 साल चया, 40 ॾींहं चई या 40 हफ़्ता चई। त इन मां मुराद 40 साल, तो काफ़ी किताब में 40 साल जो भी ज़िक्र आहे, 1 साल जो भी ज़िक्र आहे, 40 ॾींहंनि जो भी ज़िक्र आहे। त जेकॾहिं कोई शख्स नमाज़ी जे अॻियां गुज़रण वारो आहे, उनखे ख़बर पइजी वञे त नमाज़ी जे अॻियां गुज़रण जो अज़ाब केॾो आहे, केॾो वॾो उनखे अज़ाब थींदो, उनते मतिलबु केतिरो गुनाह ईंदो, त उहो 40 साल हिते बीठो रहण खे पसंदि कंदो जो उहो कदम खणी नमाज़ी जे अॻियां गुज़री वञे। यानी एॾो वॾो गुनाह आहे 40 साल बीहण। हिकिड़े शख्स खे 40 साल बीहारियो वञे हिकु जॻह ते, अंदाज़ो कयो केतिरी तकलीफ़ हूंदी। 2 ॾींहं भी कंहिंखे बीहारियो वञे त मुश्किलनि सां कोई बीहंदो, त इहो क़यास कयो त 40 साल बीहण खां भी वधीक सज़ा आहे। अहिड़े तरीक़े सां जो इन हदीस पाक में जो अबू नदर फरमाईंदा त क़ाल अबू नदर ला अदरी अक़ाल 40 यौमन औ शहरन औ सना, इहो मूंखे यादि न रहियो त 40 उन्हनि ॾींहं चया, 40 महीना चया या 40 साल चया। ई मोता इमाम मालिक में ही हदीस पाक आहे। हदीस नंबर 35 हज़रत काब अहबार खां क़ाल लौ यअलमुल मारु बैन यदयिल मुसल्ली बमादा अलैहि, जेकॾहिं नमाज़ी जे अॻियां गुज़रण वारे खे ख़बर पइजी वञे त उन ते छा अज़ाब आहे, लकान अन युखसफ बिही खैरन लहू मिन अन यमुर बैन यदै, जेकॾहिं इनखे ख़बर पइजी वञे त उन ते केॾो अज़ाब आहे, केतिरी तकलीफ़ आहे, केॾो वॾो गुनाह आहे, पोइ उहो शख्स ज़मीन में दॿजी वञण, दसजी वञण त पसंदि कंदो इन ॻाल्हि खां जो उहो कदम खणी करे नमाज़ी जे अॻियां गुज़री वञे। यानी हिकु शख्स आहे ज़मीन ते बीठो, उनखे मथों वार कयो वञे, उनखे कोड़ा हया वञनि, या उनखे कहिड़े तरीक़े सां ज़मीन में धंसायो वञे, अंदरि कयो वञे, केॾी तकलीफ़ थींदी, पूरो जो पूरो अंदरि थी वञे, उनखे केतिरो अज़ाब थो सम्झायो वियो आहे त नमाज़ी जे अॻियां जेको गुज़रे थो इन खां भी वधीक उनखे अज़ाब थो थिए। अहिड़े तरीक़े सां मुसन्नफ अब्दुल रज़ाक किताब सलाह हदीस नंबर 23 यानी 2323 उहे काब आबार का ये हदीस आहे। इन खां अगली हदीस मुसन्नफ अब्दुल रज़ाक में 2324 नंबर हदीस आहे लौ यअलमुल मारु बैन यदयिल मुसल्ली मादा अलैहि कान यकुमु हौलन खैरन लहू मिन ज़ालिका इदा लम यकुन बैन यदयिल मुसल्ली सुतरतुन, जेकॾहिं नमाज़ी जे अॻियां गुज़रण वारे खे ख़बर पइजी वञे उन ते केतिरो अज़ाब आहे त उहो उन जॻह ते साल बीहण खे पसंदि कंदो जो उहो कदम खणी उन जे अॻियां हलियो वञे। हा, जॾहिं सुतरो न हुजे, कंहिंजे अॻियां सुतरो आहे त पोइ गुज़रण में कोई हर्ज न आहे। ये मुसन्नफ इब्न अबी शैबा में ये हदीस आहे 40 सालनि वारी। वरी 2911 में ही भी हदीस पाक आहे। हदीस पाक के अल्फाजन हज़रत अब्दुल हमीद बिन अब्दुल रहमान जेके उमर बिन अब्दुल अजीज जा आमिल हुया, व मर रजुलन बैन यदै, इन्हनि जे साम्हूं यानी अब्दुल हमीद बिन अब्दुल रहमान जे साम्हूं हिकु शख्स गुज़री वियो नमाज जी हालत में, यानी वो नमाज पढ़ी रहियो, उन जे अॻियां गुज़री वियो, वहुव युसल्ली फजबज़हू, उन्हनि खे पकड़े वरितऊं, हत्ता काद यखरिक सियाबहू, एतिरो सख़्ती सां पकड़ियो जो क़रीब हुयो जो उनजा कपिड़ा भी फाटी पवनि हा। फलम्मा इनसरफ़ा, जॾहिं उन्हनि सलाम फेरियो, क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ यअलमुल मारु बैन यदयिल मुसल्ली लअहब्ब अन यनकसिर फ़ख़िज़हू वला यमुर बैन यदै, जेकॾहिं कंहिंखे ख़बर पइजी वञे त नमाज़ी जे अॻियां गुज़रण केॾो गुनाह आहे तो वो इन ॻाल्हि खे पसंदि कंदो जो हिते बीठे बीठे मुंहिंजी रान जा टुकड़ा थी वञनि, मुंहिंजी रान भॼी पवे जो मां इन जब नमाज़ी जे अॻियां गुज़री वञा। या इन में अंदाज़ो करो जेकॾहिं कंहिंखे सज़ा इन अंदाज़ में ॾिनी वञे जो उनखे धकाया वञनि, उनखे मार ॾिनी वञे, उनजी रान भॼी पवे, त इन में केतिरो अज़ाब हूंदो। त इहो सम्झायो वियो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए इन खां वधीक तकलीफ़ आहे उन जे लाइ अज़ाब आहे जेको नमाज़ी जे अॻियां गुज़री थो वञे। अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॿियनि में भी इहो साल जो आहे, हिकु हदीस पाक में ही भी आहे, फतहुल बारी में ही हदीस पाक, फतहुल बारी ॿिनि बुज़ुर्गनि जो लिखियल आहिनि, हिकु इमाम इब्न रजब जी ऐं हिकु इमाम इब्न हजर अस्कलानी जी फतहुल बारी
इब्न रजब जी हदीस पाक में ही भी लिखियल आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयान फरमायो जेकॾहिं नमाज़ी जे अॻियों गुज़रण वारे खे ख़बर पइजी वञे त उन ते केतिरो अज़ाब आहे त उहो इन ॻाल्हि खे पसंदि कंदो जो उहो उते बीठे बीठे राख थी वञे ऐं उनजी राख उॾरी वञे। इन ॻाल्हि खां इनखे पसंदि कंदो जो उहो उतां गुज़री वञे। यानी इन मां अंदाज़ो कयो हिकु शख़्स खे अहिड़ी जॻह ते बीहारियो वञे जो उनजो जिस्म टुकड़ा टुकड़ा थी करे ख़ाक थी वञे, उनखे केतिरी तकलीफ़ थींदी। जो नमाज़ी जे अॻियों गुज़रण वारे खे ख़बर पइजी वञे त उनजे मथां केतिरो अज़ाब आहे त इन ॻाल्हि खे पसंदि कंदो गुज़रण खां जो उते बीठे बीठे राख थी वञे, ख़ाक थी करे उनजा जिस्म जा जेके आज़ा आहिनि ख़ाक थी करे उॾरी वञनि। इन ॻाल्हि खे त पसंदि कंदो, गुज़री वञण खे पसंदि न कंदो। इंशाअल्लाह मज़ीद इन ते बयानु कंदासीं। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए। जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि त अल्लाह ताला माफ़ फरमाए, इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। आओ उलमा से पूछ ले।